अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। ख़ैबर पख्तूनख्वा चोलिस्तान कैनाल जी तामीर खां अॻु टेलीमेट्री सिस्टम लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। टेलीमेट्री सिस्टम लॻाइण ताईं पाणी जी दस्तियाबी जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। केपी हुकूमत जो CCI खे ख़त लिखियो वियो आहे। इरसा 1991 वारे मुआहदे तहत पाणी जी दस्तियाबीअ जो सर्टिफिकेट जारी करे समूरनि सूबनि खे एतमाद में वठी टेलीमेट्री सिस्टम लॻायो वञे। केपी हुकूमत जो चवणु आहे टेलीमेट्री सिस्टम ज़रिए पाणी जे विकिरे जी निगरानी मुमकिन थी सघंदी। उन खां अलावा पाणी दस्तियाबी जो तरीक़ो इख़्तियार कयो वियो त उहो सूबनि सां ज़ुल्म हूंदो। केपी हुकूमत पारां इहो ॼाणायो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा पंहिंजो मौक़िफ़ गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल ॾांहुं बि मोकिले छॾियो आहे। केपी हुकूमत सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान खे बि पंहिंजे मौक़िफ़ खां आगाह करे छॾियो आहे। अहम ख़बर सां शेयर करे आहियूं। ख़ैबर पख्तूनख्वा चोलिस्तान कैनाल जी तामीर खां अॻु टेलीमेट्री सिस्टम लॻाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। टेलीमेट्री सिस्टम लॻाइण ताईं पाणी जी दस्तियाबी जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। इरसा 1991 वारे मुआहदे तहत पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी करे